वरी आखिर में चौथी तकबीर चो अल्लाहु अकबर। हर चारई रुकन थी विया, उन खां पोइ तोखे सलाम वराइणो आहे। बीठे बीठे सलाम वरा, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। पर जेका आखिरी दुआ है वह टे क़िस्म आहे। दुरूद पढ़ तर्ज करे छॾिया। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। आखिरी जेका दुआ है जनाज़े जी सा टे क़िस्म। हिकड़ी बालगन जे लाइ, मर्द हुजे तोड़े औरत, मर्द बालगा तब उन जी दुआ साॻी आहे। जे औरत बालगा त उन जे लाइ बि दुआ साॻी आहे जेका मूं पढ़ी। अल्लाहुम्मा अग़फ़िर लहय्यिना व मय्यितना। या मर्द जे लाइ बि साॻी, औरत लाइ बि साॻी, पर हुजनि बालिग़। हिकु दुआ। ॿी दुआ जेकॾहिं ॿारड़ो आहे ऐं छोकिरो आहे त उन जी दुआ जा अखर ॿिया आहिनि, पर जेकॾहिं ॿारड़ो आहे पर छोकिरी आहे त हुन जा अखर वरी टिया आहिनि। कुल दुआऊं घणियूं थियूं? टे दुआऊं थियूं। ये टे दुआऊं आखिर में पढ़बियूं हन, पर उहे पढ़बियूं हर एक जे हिसाब सां। बालिग़ मैयत आहे त उन जे लाइ उहा दुआ पढ़बी। नाबालिग़ छोकिरो आहे उन छोकिरे वारी दुआ घुरबी। बालिग़ नाबालिग़ छोकिरी आहे त छोकिरी वारी दुआ घुरबी। तमामु थोरा लफ़्ज़ आहिनि, अखर साॻा आहिनि, रुगो ज़मीर मटाइणो पवंदो आहे। अल्लाहुम्मा अजअलहु लना अजरन। अल्लाह ताला सही खे अर्ज़ु कबो आहे, मौला हिन ॿार खे असांजे लाइ अजुर बना। जेकॾहिं छोकिरो आहे त चइबो अल्लाहुम्मा अजअलहु लना अजरन, पर जे छोकिरी आहे त चइबो अल्लाहुम्मा अजअलहा लना अजरन। हुते अल्लाहुम्मा अजअलहु ऐं छोकिरी लाइ अल्लाहुम्मा अजअलहा। अखर गो ज़मीर जो फ़र्क़ु अची थो वञे पियो। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अवा अहिड़े तरीक़े सां मैयत लाइ दुआ घुर, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ी सलाम वरायो। सलाम वराइण खां बाद में हाणे छा कजे, इहो मसइलो अहम आहे, ज़रूरी आहे। अॼु मां तव्हांखे इहो थो ॿुधाइणु चाहियां। काफ़ी टाइम गुज़रियो, पर मुख़्तसिर जेको टाइम बचियो आहे इहा ॻाल्हि सरा सोचो ॿुधो। इन जे करे अहम आहे जो इन मसइले ते आम तरह मौलवी इख़्तिलाफ़ कंदा आहिनि। हिकिड़ा उहे मौलवी साहब आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा सिफ़ूं टोड़ियो, मैयत जे वेझा अचो, कुल पढ़ो, अलाह जे दरगाह में दुआ घुरो। पोइ जनाज़े जे सलाम खां पोइ सिफ़ूं टोड़बियूं आहिनि, मैयत खे वेझो थिबो आहे, कुल माण्हू पढ़ंदा आहिनि, पोइ दुआ घुरबी आहे। ॿिया वरी मौलवी चवंदा आहिनि असां खां घुरण में को गुनाह त कोन्हे, बाबा बिदअत आहे। नबी सही कोन घुरी आहे, असहाबन कोन घुरी आहे, इस्लाम में आहे ई कोन, पोइ आहे कोन त छो घुरो? अवां नबीअ जे पुठियां आहियो या मौलवीअ जे पुठियां? ॾाढे त चवंदा। पोइ जॾहिं मौलवी साहब थो चवे त नबी सही कोन घुरी आहे त असां बि कोन घुरंदासीं। नबी करीम अलैहिस्सलाम न दुआ जे लाइ हुकुम कयो आहे त असां कोन घुरंदासीं। हाणे हिकिड़ा मौलवी आहिनि जेके चवनि था सिफ़ूं टोड़ियो, कुल पढ़ो, दुआ घुरो, ऐं ॿिया था चवनि त न बिदअत आहे, नबी सही कान घुरी आहे, असहाबन कान घुरी आहे। हाणे अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त ॾिसो त नबी सही चयो आहे या न। सभ खां पहिरीं अल्लाह जो क़ुरान, उन अल्लाह जे क़ुरान खां बाद में अल्लाह जे हबीब जो फरमान, अल्लाह जे हबीब जे फरमान खां पोइ टे नंबर ते महबूब जे असहाबन जो अमल। जेकॾहिं क़ुरान में आहे, नबी साईं जे हदीस में आहे, असहाबन जे कौल में आहे, सबूत मिले थो दुआ जो त असांजे लाइ बि घुरणी आहे। पर जे क़ुरान बि झले थो, नबी साईं बि झले थो, ऐं असहाबन बि दुआ कान घुरी आहे त असां बि कोन घुरंदासीं। ॻाल्हि सवली आहे न? हाणे अव्हां जे मथां फ़ैसिलो आहे। अव्हां खे मां अर्ज़ु इहो थो कयां, जेकॾहिं क़ुरान दुआ जी इजाज़त ॾे त घुरंदो या न? नबी सही अमर करे दुआ घुरंदो या न? असहाबन सगोरन दुआ घुरी आहे पोइ घुरंदो या न? पर जे क़ुरान बि झले, नबी सही बि झले, असहाब बि न कनि त पोइ असां कोन कंदासीं। हाणे मां तव्हांखे टई सबूत ॾियां थो, क़ुरान बि चवे थो, नबी सही बि फरमाए थो, असहाबन बि कयो आहे। रहियो साल इहो त मौली थो चए त कंहिं बि किताब में कोन्हे, उहो मुंहिंजो ॾोह कोन्हे।
हिकिड़ो माण्हू आहे चए थो त कराची आहे ई कान। अरे छो? चे मूं ॾिठी कान्हे। सही पोइ कराची कान्हे? तव्हां में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जिन लाहौर ॾिठी कान्हे। के चंद हूंदो हथ खणाया त 10 बि कोन थींदो। पोइ लाहौर कान्हे छो? तव्हां त ॾिठी कान्हे का पोइ कान्हे। हाणे मौली साहब वीचारे हदीस ॾिठी कान्हे, पढ़ी कान्हे, मेहनत करे कोन, पढ़े कोन, पुछे कंहिंखां कोन, हिकिड़े ग्रुप ते बीही रहियो आहे, हराम जे ॿिए पासे मरे, बस पार्टी ते बीठो आहे। हाणे न पुछंदो, न ॾिसंदो, न सम्झंदो, न पढ़ंदो। पोइ सही कावड़ साईं बिदत आहे, न जाइज़ आहे। इहो अब्दुल रहीम तव्हांखे कूड़ियूं थो ॻाल्हियूं ॿुधाए। चाचा चिबड़ अचु पढ़ो हदीसूं ॾिस, जेकॾहिं तोखे हदीस मां ॾेखारिया आहे नबी साईं जी हदीस त तोखे घुरणी पवंदी। पर जे नबी पाक न चयो आहे त ठहियो बसि ॻाल्हि कान्हे, जहिड़ो त आहे कोन। नबी पाक अलैहिस्सलाम जी हिकिड़ी हदीस न आहे, कई हदीसूं आहिनि जंहिंमें मुस्तफ़ा सलात नमाज़ खां बाद में, जनाज़े खां बाद में दुआ जो हुकुम फरमायो। सब खां पहिरीं अल्लाह जो क़ुरान, वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया खे तूं चई ॿुधाए त तव्हांजो रब थो चवे। केरु थो चवे? वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह तव्हांजो तव्हांखे चवे थो मूंखां दुआ घुरो त क़बूल कयाव। उदऊनी घुरो मूंखां दुआ, सॼो मूंखे हथ मुंहिंजे दर ते खणो, मां रब खे चओ दुआ घुरो। अस्तजिब लकुम माना दुआ घुरणु तुंहिंजो कमु आहे, क़बूल करणु मुंहिंजो कमु आहे। इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। सूरत मोमिन आहे साईं, सूरत सिपारो 24 सिपारो सूरत मोमिन। क़ुरान वञी किथे बि खोल प्याहन क़ुरान पाक। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां। पर जेके माण्हू मां अल्लाह जे दुआ घुरण खां, मां रब खां घुरण खां तकब्बुर कंदा, माखऊं न घुरंदा, वेझो देर कान्हे का, जल्दी जल्दी ऊधो करे जहन्नम में विझंदो सान। सयदखुलून जहन्नम दाखिरीन, ख़्वार ख़राब थींदा, ज़लील थी करे जहन्नम में ऊंधे मुंह केराया वेंदा। केर केराया वेंदा? जेके दुआ खां इनकार कंदा। छा खां इनकार कंदा? हाणे उदऊनी अस्तजिब लकुम में सभिनी तफ़सीरनि जो चवण आहे, इहो हुकुम आम आहे। अल मुतलक युतलक अला इतलाक़ही, इहो कानून आहे त जेको मुतलक हुकुम हूंदो आहे उनखे इतलाक ते ई, मुतलक ते ई रखिबो आहे, आम खे आम रखिबो आहे। अल्लाह ताला ईअं कोन चयो त जनाज़े खां अॻु में न घुरो, जनाज़े खां पोइ न घुरो। अल्लाह ताला ईअं कोन चयो त राति जो न घुरो, ॾींहं जो न घुरो, ॿिए पहरी जो न घुरो, टे पहरी जो न घुरो, सांझीअ जो न घुरो, सोमहणीअ जो न घुरो। निमाज़ जा बि 3 टाइम आहिनि। सिज उभरण वारे टाइम ते पढ़णु हराम आहे, टाक मंझंद वारे टाइम ते दुआ निमाज़ पढ़णु हराम आहे, सिज बुॾ चढ़ में हुजे उन टाइम ते निमाज़ पढ़णु हराम आहे। इहे 3 वक़्त निमाज़ जा मनौ आहिनि। रब थो चए दुआ जी मनौ कान्हे, जंहिंमहिल वणई तंहिंमहिल घुर। रमज़ान जा रोज़ा शवाल में कोन रखबा, रमज़ान जा रोज़ा ज़िलक़ाद में कोन रखबा, रमज़ान जा रोज़ा महरम में कोन रखबा। ॿे पहरीअ जी निमाज़ 3 पहरी ते कान पढ़बी। हज जा ॾिहाड़ा, हज जी तारीख़ उहा मुक़ररु आहे, हज अॻिते पोइते कोन्हे, हर इबादत वक़्त ते आहे। लेकिन रब थो चए दुआ जो वक़्तु ई कोन्हे को। करीबो जीब दावत दाए इज़ादान, मां रब वेझो आहियां। क़ुरान थो चवे जॾहिं बि को दुआ घुरण वारो मां अल्लाह खां दुआ घुरंदो आहे, मां हुन जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहियां। हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे क़ुरान पाक जे इन ॿिन्ही सूरतुनि आयतुनि मां मालूम थियो त अल्लाह साईं दुआ जो आम हुकुम कयो आहे। ऐं जेको दुआ खां तकब्बुर थो करे, नथो घुरे, सयदखुलून जहन्नम दाखिरीन जे भुलकार में ईंदो, ख़्वार ऐं ज़लील थी दोज़ख में वेंदो। क़ुरान मां साबित आहे त जनाज़े खां बाद में दुआ घुरणु जाइज़ आहे। सुभान अल्लाह। जनाज़े खां बाद में दुआ घुरणु छा मां साबित थियो?
कुरान पाक जे सूरत मोमिन सिपारे 24 में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बुधाए छड़ियो तो उदऊनी अस्तजिब लकुम मुखों दुआ घुरो त कबूल कया इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती ऐं जेके मुझे इबादत खां यानी दुआ घुरण खां तकब्बुर कंदा सयदखुलून जहन्नम दाखिरीन ऊंधे मुंह ज़लील ख्वार थी दोज़ख में वेंदा। कुरान चवे त जॾहिं वणे तॾहिं घुरो, मुल्लो चवे बिदअत। कुरान सचो या मुल्लो? हाणे अल्लाह जे कुरान खां पोइ अचो रसूलुल्लाह जे कौल ते। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअखलिसू लहु दुआ। सुभान अल्लाह। मिशका शरीफ जी हदीस पाक आ, सिहासता जे ॿियनि किताबनि भी लिखी आ। खुदा जो हबीब पाक फरमाए तो इज़ा सल्लैतुम अलल मय्यत अवा जॾहिं मैयत जे मथां नमाज पढ़ी वांदा थियो, मैयत जे मथां नमाज पढ़ी ॾाढे चो मैयत जे मथां नमाज पढ़ी वांदा थियो। इज़ा सल्लैतुम अलल मय्यति अवा जॾहिं मैयत जे मथां नमाज पढ़ी वांदा थियो फ़अख़लिसू लहु दुआ। हबीब पाक फरमाइनि था हाणे उन वादे थियण खां पोइ ख़ालिस दुआ मैयत लाइ घुरो। मैयत लाइ ख़ालिस दुआ घुरो। कंहिंजे लाइ? मैयत लाइ। कॾहिं? निमाज़ खां पोइ। इज़ा सल्लैतुम शर्त आहे फे ताक़ीब जी आहे, उन खां पोइ यानी निमाज़ खां पोइ अख़लिसू लहु दुआ इन मैयत लाइ ख़ालिस दुआ घुरो। हाणे इहा मौलवी साहब जेके निमाज़ दुआ खां झलींदा आहिनि उहे वरी चवंदा आहिनि त इहा माना अब्दुर्रहीम ग़लति थो करे। माना ईअं न आहे। माना कीअं आहे? जे माना ईअं आहे त नबी से फरमायो आहे अव्हां जॾहिं जनाज़े जी निमाज़ पढ़ो त जनाज़े जे निमाज़ में निमाज़ चओ निमाज़ समझो जॾहिं निमाज़ जनाज़े जी पढ़ो त निमाज़ में ख़ालिस दुआ घुरो। निमाज़ में हाणे मां थो चवां न जॾहिं जनाज़े जी निमाज़ पढ़ी वांदा थियो त निमाज़ खां पोइ दुआ घुरो। फ़र्क़ु आहे। हाणे हुननि जो चवणु आहे त जॾहिं माण्हू अल्लाह अकबर बीठो हूंदो आहे न उते जेका दुआ घुरे सा ख़ालिस घुरे। तव्हांजे करे हुकुम आहे निमाज़ में ख़ालिस दुआ घुरो। मुफ्ती थो तव्हांजो चवे त न निमाज़ खां पोइ दुआ घुरो। हाणे तव्हांखे फ़ैसिलो थो ॿुधाए, फ़ैसिलो ॾिसो त ॻाल्हि सची कंदी आहे। हाणे मौलवी साहब वारी ॻाल्हि त निमाज़ में ख़ालिस दुआ घुरो। निमाज़ में कहिड़ी घुरबी आहे? अल्लाहुम्मा अग़फ़िर लहय्यिना व मय्यतना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना। ऐ मुंहिंजा मौला असांखे माफ़ कर। अल्लाहुम्मा अग़फ़िर लहय्यिना जेके जेरा हो तंहिंखे माफ़ कर, व मय्यतना जेके मरिया तंहिंखे माफ़ कर। मौला असांखे माफ़ कर, जेके मरी विया तंहिंखे माफ़ कर, जेके जेरा तंहिंखे माफ़ कर। हय्यिना व शाहिदना जेके मौजूद हूं तनखे माफ़ कर, व गाइबना जेके गैर हाज़िर हन तनखे माफ़ कर, व ज़करना जेके न रहन तनखे माफ़ कर, व उनसाना जेके मायूं हन तनखे माफ़ कर। हाणे इहा दुआ घुरबी आहे निमाज़ में। या निमाज़ में किथे घुरबी आहे? छा में चओ? निमाज़। कंहिंजे लाइ दुआ घुरी? पंहिंजे लाइ, हाज़िर लाइ, गाइब लाइ, मौजूद लाइ, गैर मौजूद लाइ, मर्द लाइ, औरत लाइ, माईअ लाइ, नंढे लाइ, वॾे लाइ, सभिनि लाइ। हाणे अलाह जे हबीब छा चयो त फ़अख़लिसू लहु दुआ अव्हांखे दुआ ख़ालिस मैयत जे लाइ घुरणी आहे। हाणे इहा दुआ जेका निमाज़ में पढ़जे थी सा ख़ालिस मैयत जे लाइ आहे या सॼे राज लाइ आहे? सॼे राज लाइ। जेका निमाज़ में दुआ घुर्जे थी उहा रुगो मैयत लाइ आया सॼे जहान लाइ? अलाह जो नबी तो चवे त पंहिंजे लाइ न घुर,
नमाज खां पोइ हाणे पंहिंजे लाइ न घुर, गैर हाज़िर लाइ न घुर, मर्द लाइ न घुर, माईअ लाइ न घुर, पुट लाइ न घुर, धीअ लाइ न घुर, कंहिं लाइ न घुर। सलाम वराए हाणे रुगो इन लाइ घुर जेको अॻियां पियो थी, उन मैयत लाइ घुर। त महबूब फरमायो त फ़अख़लिसू लहु दुआ, माना उहा ख़ालिस दुआ जनाज़े खां पोइ आहे। बाक़ी जेका जनाज़े में पढ़बी आहे त ख़ुदि रसूलुल्लाह ॿुधाई आहे त हीअ दुआ पढ़बो, ऐं उहा जो जेका नबी पाक ॿुधाई आहे असां ख़ालिस मैयत लाइ कोन्हे, सॼे जहान लाइ आहे। तंहिंजे करे इन हदीस मां साबित थियो त जेके चवनि था त जनाज़े में दुआ घुरो, इहा माना ग़लति आहे, ऐं जेको चवे थो त जनाज़े खां बाद दुआ घुरो, इहा माना सही आहे। छाजे करे त उहा ख़ालिस दुआ आहे जेका मैयत लाइ बाद में घुरी वेंदी, ऐं मैयत खे बाद में उन दुआ जे लाइ चयो वेंदो। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात असांखे चयो आहे त मैयत जे लाइ जनाज़े खां पोइ दुआ घुरो। वरी ॿियो एतिराज़ ॿुधायो न, दुश्मन जा दावा आहिनि, दावा। आख़िर उहे तव्हांखे त ॿुधाइजनि न, सुभाणे तव्हांखे को चवे, चवंदा आहिनि साईं जनाज़ो ख़ुदि दुआ आहे, जनाज़ो ॾाढे चओ जनाज़ो ख़ुदि दुआ आहे। पोइ दुआ आहे, पोइ दुआ खां पोइ बि थो दुआ घुरिजे। उन जा ॿ जवाब आहिनि। पहिरों जवाब इहो आहे त इहो लिखियलु आहे छा त हिकिड़ी दुआ खां पोइ बि दुआ न घुरो। जेकॾहिं जनाज़ो ख़ुदि दुआ आहे त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी दुआ उहा थी वई, सलाम वराए वरी ॿी दुआ था घुरो, मौला हिनखे माफ़ कर। इहो आहे छा मनो त हिकिड़ी दुआ खां पोइ बि दुआ न घुरो। नबी सही फरमायो आहे बानो हिकु दुआ घुरंदो आहे, हुनजे गुनाहनि जे करे क़बूल कान थींदी आहे, हथ वारींदो आहे, वरी खणंदो आहे, मौला माफ़ कर। हुनजे गुनाहनि जे करे अलाह हुनखे माफ़ न कंदो आहे, वरी हथ वारींदो आहे, वरी टियों दफ़ो दुआ घुरंदो आहे। रब चवंदो आहे मलाइको मां हिकर टारियोमांसि, ॿीहर टारियोमांसि, पर मुंहिंजो दर नथो छॾे, ॿियो दर आहेसि कोन, बार बार अचे थो, शायदि थियो माफ़ कयोमांसि। त बार बार घुरण में फ़ाइदो या नुक़सान? मौली साहब जेकॾहिं जनाज़ो पाण दुआ आहे त पोइ हिकिड़ी दुआ खां पोइ ॿी दुआ भली घुरिजे, टे दुआऊं घुरिजनि, चारि घुरिजनि, सॼो ॾींहुं वेठो दुआ घुर, अलाह ताला दुआ खां मनो ई कान कया। हिकिड़ो जवाबु इहो आहे। ऐं ॿियो जवाबु इहो आहे त जनाज़ो दुआ न आहे, जनाज़ो नमाज़ आहे। छा आहे जनाज़ो? ॾिसो न भाउ, मौलवी नियत कंदा, नियत कयमि नमाज़ जनाज़े जी फर्ज़ किफ़ाया। इहे कॾहिं कंहिं मुले चयो आहे नियत कयमि दुआ जनाज़े जी, चयो अथई कॾहिं? पोइ चाचा जॾहिं तूं चवंदो ई पाण नमाज़ जनाज़े जी आहे, दुआ जनाज़े जी कोन चवंदो, पोइ छो थो ख़ल्क़ खे गुमराह करी? आम तरह लाउडनि में ऐलान थींदो आहे फलाणो मरी वियो, नमाज़ जनाज़े जी 2 बजे पढ़बी, नमाज़ जनाज़े जी 3 पढ़बी। ईअं कॾहिं ऐलान ॿुधो अथव शाहपुर में, नवाबशाह में, कराची में, हैदराबाद में, किथे बि बाबा फलाणो मरी वियो आहे, दुआ जनाज़े जी 2 बजे थींदी? ॿुधो अथव? वरी ॿियो मौलवी पियो चए साईं ख़ुदि जेका दुआ आहे न उहा नमाज़ में आहे, कोन सम्झो? जेका नमाज़ जनाज़े जी पढ़बी आहे उन नमाज़ जनाज़े जी वारी नमाज़ में अंदरि यार चिठियुनि खे त छॾियो। मां शुरू थियो आहे, चिठियूं शुरू थियो, हाणे मां मसइला ॿुधायां, तव्हां चिठियुनि जा जवाब ॾिया, नाराज़ न थिजो। हर तव्हां कंहिं ॿिए ते बि रहम कंदा कयो न, सभु कंहिंजी पंहिंजो मुंहिंजे दिमाग़ में सोचे सम्झी यादि करे ॻाल्हियूं तव्हां वटि अचां, हीअ ॿुधायां हीअ ॿुधायां, हेॾो चिठी शुरू, हेॾो चिठी शुरू, हेॾो हाणे वञा काॾे? अॻो पोइ ईअं कंदा कयो त हाणे अॼु खां पोइ मां तकी नथो कयां, बंदि अची वेहा ख़ुतबे ते, सभु चिठियूं लिखी अचो, पढ़ंदो जवाबु ॾींदो वञा, बसि तकीर बंदि। ईअं कयूं भला ॿीहर ॿियो छा कयूं? हाणे ॿीहर ईअं कंदासीं, अॼु खां पोइ तकीर बंदि। ॻोठो चिठियूं लिखी अचो, पोइ उहे चिठियुनि जा सुवाल ॿुधायां था। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। हाणे ॿुधी छॾियो, चिठी मूंखे तकीर में को बि न ॾियारींदा। जंहिंखे मसइलो पुछणो आहे त जुमे नमाज़ खां अॻे मूंखे चिठी ॾेई वञे, ठीकु आहे न साईं? मदरसो परे त कोन्हे, तव्हां मूंखे जो कुझु तव्हांखे पुछणो आहे उहो तव्हां मदरसे में नमाज़ खां अॻे, बाग खां अॻे में, मस्जिद में अचण खां अॻु में मूंखे ॾेई वञो। 50 चिठियूं ॾियो, 100 चिठियूं ॾियो, 1000 ॾियो,
मां कम अज कम हिते त डिस्टर्ब न थिया, हिते त मुंहिंजो हेॾे होॾे प्रोग्राम ख़राब न थिए। कम अज कम तव्हां मुंहिंजे मथां रहम कयो बाबा। एतिरो त सोचो त मां पंहिंजे प्रोग्राम सां ॻाल्हाए पोइ तव्हां मूंखे खामखा पिया थेड़ो। जंहिंखे चिठी में लिखिणो आहे सो मूंखे उते ॾेई वञे, जवाबु ॾींदुसि। पोइ उहो जंहिं बि जुमे ते मुनासिबु हूंदो उन ते ॾींदुसि। ज़रूरत हूंदी ॻाल्हि पई हले, हिकिड़े हमरा पे राणे जो सुर्ग आयो, ॿिए चयोसि त मारी त ॿुधाए, चई हले थी, चई पोइ वाह वाह। तव्हां बि ईअं त न कयो, सलाह शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़। मौली था चवनि त निमाज़ में दुआ आहे। चओ निमाज़ में, पोइ निमाज़ में दुआ आहे। निमाज़ में अंदर दुआ आहे। अल्लाह मफ़िल हयना मय्यतना शाहिदना गायबना सगीरना कबीर, निमाज़ में आहे। पोइ बीठो थिया घुरिजे। हाणे इन जे लाइ हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां। हिकिड़े मौली साहब खे आदत हूंदी हुई जॾहिं जनाज़ो पढ़नि दुआ न घुरे, अबा दुआ घुर, चए निमाज़ में दुआ आहे। हिकिड़े असांजे दोस्त में जमालदीन जहिड़े हुनजी दावत कई मौली साहब जी, चई हिन मौली साहब खे सबक़ु ॾियां। गर्मी जो इलाइक़ो, गर्मी जा ॾिहाड़ा, मानी बानी हुन बि तयारु कई, गरम ॿोड़ गरम मानियूं। मौली साहब आयो, साईं जमालदीन वारो कर मानी खाराए, तकड़ा वञिणो आहे, वरी ॿार पढ़ाइणा आहिनि। चए मौली साहब वेहो वेहो वेहो, पाणी ॾे, अॻु में उञ लॻी आहे, ॾाढो गर्मी में आयो आहे, पाणी ॾे। चए वेहो, पाणी बि अचे थो। हुनखे दस्तरखान ते वेहारे पाणी कोन आंदई रखियईं, मानी बोड़ रखियईं, पुलाव रखियईं, शीरा रखियईं, सभु कुझु रखियईं। बोले साहब खा, पाणी अचे थो। ॿ टे गिरहई, गर्मी पंधु करे आयो, मसाला गरम, अबा पाणी। चए बाबा तकड़ लकड़ अचे थो। वरी ॿ टे ॿिया गिरहई, बाबा पाणी। त जमालदीन चयो बाबा पाणी ख़ुदि बोड़ में आहे। पाणी चई वरी कीअं अचे, ॾिस कोन्हे पाणी। चए बाबा न न पाणी ॿियो, चए न न बोड़ में पाणी आहे। चए न बाबा उन इहो बोड़ त अञा उञ थो लाहे, उहो ॿियो पाणी आहे जेको उञ लाहींदो। चए तूं जो चवंदो आहे त जनाज़े में दुआ आहे, त पोइ बोड़ में बि पाणी आहे। चई यार मसइलो सम्झ में अची वियो, हाणे पाणी पीअण बि जाइज़ बोड़ जे मथां, त जनाज़े खां पोइ दुआ करणु बि जाइज़। हिकिड़े मिंट में मुलो सम्झी वियो। खामखा ख़ल्क़ुल्लाह के गुमराह करण जो तरीक़ो आहे। जनाज़ो दुआ आहे, जनाज़े में दुआ आहे। नबी सही कोन घुरिया। अरे नबी सही पाण पियो चवे, पाण पियो हुकुम करे, फ़ाख़लिसू लहु दुआ, मैयत जे लाइ ख़ालिस दुआ घुरो। हाणे दुरूद पढ़ तोखे वरी असहाबनि जी ॻाल्हि ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर पाक अलैहिस्सलाम सलाम जो प्यारो सहाबी हज़रत फारूक आज़म सभई तो रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं गुज़ारे वियो त उन वक़्त में हज़रत उस्मान बि ज़िंदा, हज़रत अलीउल मुर्तज़ा बि जेरो आहे, हज़रत अबू ज़र गफ़ारी भी ज़िंदा, हज़रत अबू हुरैरो भी ज़िंदा मौजूदा, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम भी मौजूदा, हज़रत इमाम हसन भी मौजूदा, इमाम हुसैन भी मौजूदा, वॾा वॾा सहाबा किराम मौजूद हा। हज़रत उमर गुज़ारे वञे थो, शहीद थी थो वञे। उन शहादत वारे ॾिहाड़े हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम। वॾो सहाबी हो, वॾो, उहो मौजूद कोन हो। हज़रत उमर जो जनाज़ो पढ़ियऊं, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे ख़बर पई त अमीरुल मोमिनीन शहीद थी वियो आहे। उठ ते चढ़ी वठी भॻो त मदीने पुॼां, जनाज़े में शामिल थियां, दुआ वञी घुरां। पर हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम टाइम ते कोन पहुतो। जनाज़ो पढ़ी असलाम वरायऊं त मथां उठ ते अची वियो। हाणे असहाबनि देर कान कई, सलाम वरायऊं, हुन उठ अची झलियो आहे। असहाब ॿधो बीठा आहिनि कतारूं। हज़रत उस्मान जहिड़ो सहाबी, अलीअ जहिड़ो जवान बीठो आहे, ॿिया सवनि जे तादाद में मुहम्मद जा ग़ुलाम बीठा हुआ। उन हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम चयो, इन सबक़्तुमूनी फ़िस्सलात फला तस्बिक़ूनी बिद्दुआ। ओ मुंहिंजे महबूब जा सहाबियो, उमर जो जनाज़ो तव्हां पढ़ी वियो, मूंखां आगराई कढी विया हो, पर महिरबानी कयो मूंखे जनाज़ो त कोन मिलियो आहे। तकड़ न कजो, तरसो मां अचां तव्हां सां दुआ में शामिल थिया, मां तव्हां सां दुआ में भला शामिल थिया। जनाज़ो त वियो, हाणे हो कोन थींदो, पर दुआ तकड़ी न घुरिजो, मूंखे दुआ लाइ तरसाइजो। मुंहिंजा दोस्त किताब लिखियो आहे त हुन सभु असाब बीह रहिया,
ऐं उठ खे वेहारियईं, उठ तां लथो, उठ खे ॿधई, उन खां पोइ हली आयो उते कचहरी में हाणे दुआ घुरो। पोइ सभिनि गॾिजी दुआ घुरी, कंहिं बि इनकार कोन कयो। जेकॾहिं नबी पाक जी सुन्नत न हुजे हा ऐं बिदअत हुजे हा त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम बि कोन चवे हा, असहाब बि उनखे मनो कनि हा त यार दुआ आहे ई कान, तूं वरी असांखे छो थो तरसाई। असहाबनि जो तरसण ऐं असहाबनि जी दुआ घुरण, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जो चवण, इहो दलील आहे न।